खैरपुर मां ख़बर ईंदा आलो त बी सेक्शन थाने जी हद ॻोठ मीर मोहम्मद नोनारी भरिसां ज़मीनी तकरार तां गुज़िरियल 6 सालनि खां रिंद ऐं नोनारी तकरार हलंदड़ हुयो। रिंद नोनारी तकरार जे निबेरे लाइ नोनारी बिरादरी पारां मौज़ू शख्सियत सैयद हुसैन शाह, मीर मोहम्मद नोनारी, यूसुफ नोनारी, ज़मीर नोनारी ऐं ॿियनि जे सरबराही में पाक किताब खणी मेड़ मिंत काफ़िलो भाॻियल रिंद जी औताक ते पहुतो, जिते रिंद बिरादरी जे मोअज़्ज़िज़ीन ज़िला खैरपुर सदर क़ौमी इत्तेहाद रईस मोहम्मद पंजल रिंद, नायब सदर हाजी आंदल खान रिंद ऐं ॿियनि मेड़ मिंत काफ़िले खे मान ॾिनो ऐं चयो त मुखालिफ़त दुर जे वॾेरे मीर मोहम्मद नोनारी जो नंढो भाउ रुस्तम नोनारी पाक किताब खणी तकरारी ज़मीन ते दंग जा निशान लॻाए त असांखे इहा ॻाल्हि क़बूल करे बाक़ी एराज़ी खणंदासीं, जंहिं बाद ॿिन्ही धुरनि जे नेक मर्दनि ऐं सवी बिरादरी जे माण्हुनि जी मौजूदगी में तकरारी ज़मीन जा निशान ॾेई रिंद नोनारी तकरार जो ख़ात्मो कयो वियो ऐं मिठाई तक़सीम कई वई। जॾहिं त तकरार दौरान थींदड़ नुक़सान ऐं दाख़िल थियल केसनि जो अज़ालो करण लाइ मुतफ़क़ा तौर राय पेश कई वई त नेक मर्द मीर आदम खान रिंद ऑफ सखर जे सरपंचे में इहो फ़ैसिलो कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।